क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 2 लेसन 13 एंटी लागरथम्स जिद लागरथम। आऊं आहियां रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। बारो पोयनि सबकनि में असां लागरथम ऐं उन्ही खे फाइंड आउट करण जो तरीक़ो सिखी आया आहियूं। हिन लेक्चर में असां एंटी लागरथम्स यानी जिद लागरथम जे बारे में पढ़ंदासीं। इफ log x is equal to y then x is called anti logarithms of y। जेकॾहिं log x बराबर आहे y जे त x खे y जो जिद लागरथम चइबो। हाणे हिन में इहा ॻाल्हि पियो करे हिकिड़ो अदद आहे x, उन जो जॾहिं असां लागरथम फाइंड आउट करियोसीं त पोइ असांखे ॿियो अदद हासिलु थियो y। हाणे असां छा कंदासीं त उहो जेको y आहे उन जो एंटी लाग फाइंड आउट कंदासीं त पोइ असांखे x मिली वेंदो। अहिड़े तरीक़े सां हाणे अचो त असां इन शइ खे सम्झण जी कोशिशि था करियूं। जेकॾहिं असांखे चयो थो वञे त फाइंड आउट लॉगरिथम ऑफ 1000, असां छा लिखंदासीं log ऑफ 1000 इज इक्वल टू वाट। हाणे छा थींदो त असां 1000 जो लॉगरिथम टेबल या कैलकुलेटर खे इस्तेमालु कंदे फाइंड आउट कंदासीं त पोइ उहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो log 1000 इज इक्वल टू 3। हाणे असां छा कंदासीं हिते हीउ जेको 3 आहे उन जो एंटी लॉग फाइंड आउट करण जी कोशिशि कंदासीं त पोइ असां उनखे कीअं लिखंदासीं, असां लिखंदासीं त एंटी लॉग ऑफ 3 इज इक्वल टू वाट। हाणे असां एंटी लॉग जेको आहे उहो टेबल या कैलकुलेटर जे वसीले फाइंड आउट करण जी कोशिशि कंदासीं त पोइ छा थींदो, इहो थींदो एंटी लॉग ऑफ 3 इज इक्वल टू 1000। हाणे अहिड़े तरीक़े सां असां वटि अदद जेको आहे उहो हुयो 1000। जॾहिं असां 1000 जो लॉगरिथम फाइंड आउट कयोसीं त असांखे मिली वियो 3। बाद में असां छा कयो त उन 3 जो छा फाइंड आउट कयोसीं एंटी लॉग, त पोइ असांखे वरी अदद मिली वियो 1000। हाणे हिते इहा ॻाल्हि पियो करे न त लॉगरिथम असां जॾहिं एक्स जो फाइंड आउट था कयूं त वाई, त पोइ हाणे हिते छा पियो थिए जेको हीउ एक्स आहे न त उन खे छा चइबो, वाई जो एंटी लॉग चइबो। बसि इहा ई ॻाल्हि हुई। पर जेकॾहिं असांखे चयो वञे त फाइंड आउट दी एंटी लॉग ऑफ 4, ठीकु आहे। हाणे जेको हिते असां एंटी लॉग फाइंड आउट कंदासीं 4 जो, पर उहो मां हिते एक्सपोनेंशियल फॉर्म आहे उन जे तरीक़े फाइंड आउट करण जी कोशिशि कंदुसि। हाणे हिते ॾिसो बेस कोन्हे न, जिते बेस न आहे गिवन हूंदो त उते असां छा कंसिडर कंदा आहियूं 10। हाणे कीअं थींदो, हाणे हिते ईअं थींदो त हिते बेस असां वटि आहे 10, जॾहिं असां 10 ते घणो पावर छॾींदासीं 4। हाणे त ॾिसो हीउ जेको आहे न हीउ लॉगरिथम जी वैल्यू हूंदी आहे 4, जॾहिं बेस 10 ते असां 4 जेकॾहिं हीउ छॾाईंदासीं पोइ छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो 10,000 जे। अहिड़े तरीक़े सां हूअं ते आर में जेकॾहिं असां हिनखे एंटी लॉग वारो जेको फॉर्म आहे उन में जेकॾहिं असां लिखूं हा त पोइ उहो कीअं थी वञे हा, इहो थी वञे हा त एंटी लॉग 4 इज इक्वल टू 10,000। अहिड़े तरीक़े सां हाणे जेकर असांखे को बि अदद मिले थो ऐं असांखे चयो थो वञे त उन जो एंटी लॉग फाइंड आउट करियो त पोइ असां जस्ट उन जे पोयां कीअं पिया करियूं त जस्ट 10 जे मथां जेको आहे न उहो पावर जेको गिवन हूंदो, हाणे सपोज़ था कयूं मां हिते एक्स थो रखां, लाज़मी आहे असांखे का वैल्यू गिवन हूंदी उन जी जाइ ते, बसि असां उते छा कंदा आहियूं 10 जे मथां उहो पावर छॾाईंदा आहियूं त जेको असांखे अदद हिते हासिलु थींदो आहे, सपोज़ था करियूं त असांखे जेको आहे वाई थो मिले त असां उन खे छा चवंदासीं, उहो एंटी लॉग आहे। हाणे ॿी नंबर ॻाल्हि त असां छा लिखंदा आहियूं, त असां लिखंदा आहियूं त लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू वाई। हाणे त छा थींदो आहे त हीउ जेको लॉग आहे न हिन तरफ़ अची वेंदो आहे, कहिड़ी साइड, राइट साइड अची वेंदो आहे बराबरि खां हिन साइड। पोइ उहो छा थींदो, असां वटि थींदो हीउ जेको लॉग हेॾां ईंदो त पोइ उहो एंटी लॉग थींदो। असां लिखंदासीं त एक्स इज इक्वल टू एंटी लॉग ऑफ वाई। अहिड़े तरीक़े सां इट इज़ रिटन एज एक्स इज इक्वल टू एंटी लॉग ऑफ वाई। हाणे इहा ॻाल्हि मां तव्हांखे हिते सम्झायो आहियां। जनरल रूल ऑफ एंटी लॉगरिथम्स, जिद लॉगरिथम जा आम उसूल। हाणे पहिरियों नंबर उसूल आहे इफ द कैरेक्टरिस्टिक इज नॉन नेगेटिव। हाणे हिन में इहा ॻाल्हि पियो करे जेकॾहिं जेका कैरेक्टरिस्टिक आहे उहा अगरि आहे नॉन नेगेटिव यानी पॉजिटिव हूंदी, उनजी वैल्यू जेकॾहिं असां वटि अची सघे थी n इज इक्वल टू 0, 1, 2, 3 सो ऑन। अहिड़े तरीक़े सां त पोइ छा थींदो, देन एंटी लॉग मस्ट हैव n + 1 डिजिट इन इंटीग्रल पार्ट।
हाणे जेको असांखे एंटीलॉग मिलंदो उन में ॿ पार्ट हूंदा आहिनि, हिकिड़ो हूंदो इंटीग्रल पार्ट ऐं ॿियो कहिड़ो हूंदो आहे, ॿियो जेको हूंदो आहे उहो मेंटिसा वारो पार्ट हूंदो आहे। ठीकु आहे, त पोइ हिन जे इंटीग्रल पार्ट जे अंदरि n+1 डिजिट अची वेंदा। हाणे उहो अॻिते असां मिसाल जे वसीले सम्झूं था। हाणे ॿियो नंबर उसूल आहे द कैरेक्टरिस्टिक इज़ नेगेटिव n। हाणे जेकॾहिं हिते चए थो त जेका कैरेक्टरिस्टिक आहिनि अगरि उहो नेगेटिव नंबर अची थो वञे, कीअं थो थी सघे, उहो हुनजी वैल्यू जेका आहे हीअं अची सघे थी, n = -1 ईंदी या -2 -3 या सो ऑन, अहिड़े तरीक़े सां। त पोइ छा थींदो, देन एंटीलॉग मस्ट हैव n-1 ज़ीरोज़ इमीडिएटली फॉलोइंग डेसिमल पॉइंट। पोइ छा थी वेंदो त डेसिमल खां बाद में n-1 जेकी आहिनि उहे ज़ीरोज़ अची वेंदा। हाणे सपोज़ कयो कीअं, सपोज़ था कयूं हिते असां वटि n जी जेका आहे वैल्यू आहे 4, ठीकु आहे, यानी कैरेक्टरिस्टिक अगरि 4 थो अची वञे उन मां माइनस कयोसीं 1 बराबरि थींदो छाजे 3 जे, त पोइ असां वटि छा थी वेंदो, 2 खां बाद में जेके आहिनि 3 ज़ीरो अची वेंदा, अहिड़े तरीक़े सां। हाणे इहा शइ जेका आहे न असां मिसाल जे वसीले सम्झूं था। हाणे ॾिसो हिते, हाणे असां पहिरियों नंबर मिसाल आहे, हिकिड़ो नंबर आहे असांखे उन जो एंटीलॉग फाइंड आउट करिणो आहे, त उहो घणो आहे 1.3247। जॾहिं असां एंटीलॉग जो फाइंड आउट था करियूं पोइ असांखे जवाबु घणो थो मिले, उहो थो मिले 21.12। हाणे हिते ॾिसो 21 आहे ऐं हिते जेको आहे ॾिसो कैरेक्टरिस्टिक जेका आहे उहा आहे +1, त पोइ हिते असांखे ॾिसो उसूल छा पियो ॿुधाए, उसूल थो ॿुधाए त n+1। हाणे हिते थी वेंदो n जी जेका वैल्यू आई उहा आई 1, n जी वैल्यू जेका आई 1+1 = आयो 2। हाणे इंटीग्रल पार्ट जे अंदरि छा थियो, त ॾिसो 2 डिजिट अची विया असां वटि, उहो हिते अहिड़े तरीक़े सां तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई। हाणे ॿिए उसूल जो मिसाल आहे असां वटि एंटीलॉग असांखे फाइंड आउट करिणो आहे, 2 जे मथां बार आहे, यानी हीउ जेको 2 नेगेटिव जो आहे 2.1324, सही आहे। हिते जेका n जी वैल्यू आहे उहा नेगेटिव आहे यानी 2। हाणे उहा नेगेटिव लिखबी कान, जस्ट असांखे बसि अंडरस्टूड करणी पवंदी। त पोइ हाणे छा थींदो, n-1 ज़ीरो इमीडिएटली फॉलोइंग डेसिमल पॉइंट। हाणे हिते ॾिसजो कीअं थो थिए, त हिते n जी वैल्यू आई 2, माइनस कयोसीं 1, छाजे बराबरि थी वियो, इहो बराबरि थी वियो 1। हाणे 10 खां बाद में 1 ज़ीरो जेका आहिनि अचणु खपे। हाणे ॾिसो हिते 10 खां बाद में जेका 1 ज़ीरो अची वई आहे, अहिड़े तरीक़े सां। हाणे जॾहिं असां हिन जो जेको आहे एंटीलॉग फाइंड आउट कंदासीं, उन जे अंदरि डेसिमल पुट कंदासीं, उहा हिन उसूलनि जे तहत हूंदी, पहिरें ऐं ॿिए उसूल जे तहत, अहिड़े तरीक़े सां। स्टेप्स फॉर फाइंडिंग एंटी लॉगरिथम्स, सिद्ध लॉगरिथम ॻोल्हण जो तरीक़ो। हाणे हिन में जेको पहिरियों नंबर स्टेप हूंदो, हाणे जीअं असां वटि को एग्ज़ाम्पल हिकिड़ो आहे उहो गिवन आहे, फाइंड द एंटीलॉग ऑफ 1.1947। सभ खां अवल तव्हां मूंखे इहो ॿुधायो हिन में कैरेक्टरिस्टिक कहिड़ो आहे ऐं मेंटिसा कहिड़ो आहे, मां तव्हांखे पोइ पढ़ाए चुको आहियां। हिकु जेको आहे उहो असांजो कैरेक्टरिस्टिक आहे ऐं 10 खां बाद वारो जेको आहे फ्रैक्शनल पार्ट आहे उहो असांजो आहे मेंटिसा, सही आहे। यानी पहिरियों जेको स्टेप आहे त आइडेंटिफाई कैरेक्टरिस्टिक एंड मेंटिसा, सही थियो। ॿियो नंबर जेको स्टेप आहे फाइंड रो बाय फर्स्ट 2 डिजिट ऑफ मेंटिसा, फर्स्ट 2 डिजिट्स ऑफ मेंटिसा। हाणे हिते जेके आहे न यानी 1 ऐं 9, इहो जेको असांखे छा ॿुधाईंदो त काई नंबर रो आहे, यानी असांखे हिते 19 नंबर रो मिली वई। ॾिसो हीअ असांखे हासिल थी रो। हाणे जेको आहे टियों नंबर स्टेप आहे फाइंड द कॉलम बाय थर्ड डिजिट ऑफ मेंटिसा। हाणे हिते थर्ड डिजिट घणो आहे मेंटिसा में, उहो आहे 4। 4 असांखे ॿुधाईंदो त इहो कॉलम जेको हूंदो चोथों उहो ही। हाणे जेको वरी चोथों नंबर स्टेप आयो फाइंड मीन डिफरेंस कॉलम बाय फोर्थ डिजिट ऑफ मेंटिसा। हाणे जेको ही मेंटिसा जो चोथों नंबर डिजिट घणो आहे 7, इहो वरी असांखे मीन डिफरेंस जो कॉलम ॿुधाईंदो। हीअ असांजा सिंपल माना कॉलम आहिनि, हीअ असांजो मीन डिफरेंस वारो कॉलम आहे, सही आहे। त हिते छा थींदो 7 नंबर कॉलम। हाणे छा थींदो, जेको 5 नंबर स्टेप आहे न असां वटि उहो इहो आहे त हाणे असांखे वैल्यूज़ एड करणियूं पवंदियूं। कहिड़ियूं, हिकिड़ी उहा वैल्यू जेका असांखे वो हिन कॉलम ऐं रो जे इंटरसेक्शन सां मिली, ठीकु आहे, ऐं ॿी असांखे उहा वैल्यू जेका असांखे वो हिन मीन डिफरेंस जे कॉलम ऐं रो जे इंटरसेक्शन सां मिली, यानी असांखे 1563 ऐं 3 खे जोड़ करणो पवंदो। हाणे हिते इहा मां जेको आहे जोड़ करे हिते लिखी थो छॾियां, स्पेस घटि आहे हुन जे करे मां हिते डायरेक्ट कंदुसि। इहो छा थी वेंदो, असां वटि हुते वैल्यू मिली 1563, हिन में जोड़ घणो कंदुसि, मां कंदुसि 3 जोड़, छा थी वियो, इहो बराबरि थी वियो 1566 जे, अहिड़े तरीक़े सां। हाणे जेको हिते 6 नंबर स्टेप आहे उहो आहे पुट द डेसिमल। हाणे हिते मूंखे छा करिणो आहे, हिन में जेको आहे 10 ई रखणी आहे, पर 10 कीअं रखां, इन जा 2 तरीक़ा आहिनि। चए थो इफ द कैरेक्टरिस्टिक इज़ नॉन नेगेटिव।
हाणे ही जेका कैरेक्टरिस्टिक आहिनि अगरि उहा आहे छा नॉन नेगेटिव मां पोइ हिते ॿुधाए चुको आहियां उनजी वैल्यू घणी हुजे 0 1 2 3 4 त पोइ छा थींदो त देन एंटीलॉग मस्ट हैव n + 1 डिजिट इन इंटीग्रल पार्ट। हाणे हिते ॾिसो त छा थींदो हाणे n जी वैल्यू घणी आहे हिते n जी वैल्यू असांखे मिली 1 ठीकु आहे त n + 1 यानी n जी वैल्यू असांखे 1 मिली उन में असां हिकु ॿियो जड़ कंदासीं बराबरि थींदो 2 त जेको हिन जो इंटीग्रल पार्ट हूंदो उन जे अंदरि जेका ॾहाई पहिरियनि 2 डिजिट खां बाद में ईंदी यानी हिते असां 15 खां बाद में जेका आहे ॾहाई रखंदासीं इहो छा थी वेंदो इहो थींदो 15.66 पर जेकॾहिं चए थो if कैरेक्टरिस्टिक इज़ नेगेटिव पर जेकॾहिं जेका कैरेक्टरिस्टिक आहे उहा नेगेटिव हुजे हा यानी हिते हिकु जे मथां बार हुजे हा या 2 हुजे या 3 हुजे हा उन जे मथां बार हुजे हा पोइ छा थिए हा पोइ असां छा कयूं हा उन मां n - 1 जेके आहिनि न माना उन नंबर मां हिकु कयूं हा माइनस पोइ जेको जवाबु अचे हा ठीकु आहे पोइ असां ॾहाई खां पोइ ओतिरियूं ॿुड़ियूं लॻाए वञूं हा या एतिरा ज़ीरोज़ पुट कयूं हा ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां असां पोइ ॾहाई रखूं हा पर इन सम जे अंदरि सपोज़ था कयूं जेकॾहिं छा हुजे हा हिते -1 हुजे हा त पोइ असां छा कयूं हा हिते त 1 - 1 कयूं हा जवाबु अचे हा 0 यानी ॾहाई खां पोइ हिते का बि 0 मतिलबु न रखूं हा पर हिते जेकॾहिं हिते सपोज़ था कयूं असां त हिते असां वटि 3 जे मथां बार हुजे हा ऐं पोइ छा कयूं हा 3 माइनस कयूं हा 1 जवाबु आयो 2 यानी ॾहाई खां बाद में असांखे 2 0 हुते रखणियूं पवंदा हिते न हुजे हा पोइ असां छा कयूं हा 2 ॿुड़ियूं लॻाए पोइ ॾहाई लॻायूं हा अहिड़े तरीक़े सां इहे असांजा जेके स्टेप आहिनि उहे पूरा थिया उमेदु तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में आई हूंदी ही मां ख़तमु करे थो छॾियां अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अलविदा।